अस्सलाम वालेकुम। सर, मुंहिंजो नालो आहे मोहम्मद मिठल खोखर, हसनपुर मलारा शाह। ही मुंहिंजो मसइलो आहे साईं, तक़रीबन 8-9 महीना मुंहिंजे पाड़े में वीसर वेठा आहिनि। उते साईं मुंहिंजे घर जो भाउ जो घर आहे अयाज़ खोखर जो। उन घर में राति जो तक़रीबन 2 बजे घिरी जेको आहे सो यासीन वीसर, परवेज़ वीसर ऐं वकार वीसर हथियारनि जे ज़ोर ते साईं मुंहिंजी भाइटी तक़रीबन 13 साल जंहिंजी उमिरि आहे, ॾहीं जमायत पढ़ंदी, उन सां साईं ज़ोरी रेप कयो अथऊं ऐं सॼी आकाए खे साईं यरगुमाल बणाए हिकिड़े कमरे में विझी उन नंढड़ीअ सां साईं जेको आहे असां रेप कयो आहे। तक़रीबन 2 बजे जो टाइम हो। असांखे साईं जीअं सुबुह जो ख़बर पई त असां लियाकत हुनजो चाचो आहे साईं, ऐं परवेज़ जो ऐं यासीन जो चाचो ऐं वकार जो असां बदर यासीन ॾे वियासीं साईं लियाकत ॾे। त साईं हे असांजो मसइले में पाड़ो हे मसइलो थियो आहे। मुंहिंजे भाउ जे घर में घिरिया आहिनि। चइसि मां छोकिरनि खां पुछां थो, हिदायत कयां थो। साईं हे हिदायत कीअं कंदा आहिनि, हे असां सां हेॾो नाजाइज़ी थी आहे। उन खां पोइ साईं काफ़ी चङनि मठनि ॾे तारिक सुमरे साहिब ॾे वियुमि, साईं आगा अली नवाज़ जलवाणी साहिब ॾे दाई थियासीं, साईं अज़हर ख़ान कमारे ॾे दाई थियासीं। रस्ते में जेके बि मोजिज़ आया उन ॾे दाई थियुमि। आख़िरी थाणे ते NC कराई साईं, NC कराई, पर उन में पुलिस बि को एक्शन न वियो, को जवाबदार गिरफ़्तार न थियो। आख़िरी असां साईं रत दिरे मां टपड़ खणी लाड़काणे हलिया वियासीं। उहे असांजूं जोगीमाला में हसनपुर में 3 जायूं, उहे साईं असां कुझु टाइम खां पोइ खपाइणु चाहियूं, उहे असां 3 जायूं खपायूं, सेल कयूं। उन में कुझु पेमेंट असांखे मिली, कुझु पेमेंट रहियली, त यासीन परवेज़ उन्हनि जे दरनि ते विया त इहा पेमेंट जेका आहे बक़ाया असांखे ॾियो। इन्हनि खोखरनि खे न ॾिजो, खोखरनि जी जाइन ते असांजो फॾो आहे, असांजी जायूं। असां साईं उन्हनि खे चयोसीं त लियाकत ॾे वियासीं साईं, जायूं असांजूं खपायूं न, असां लथऊं लॾे विया आहियूं, ॾोही बि तव्हां, असांजी जाइन ते बि तव्हां जेको आहे कब्ज़ो कयो आहे। उहे साईं जायूं न छॾियूं, उन्हनि में अञा असांजी पेमेंट रही पई आहे, उहे असांखे नथा ॾियनि। उन खां पोइ 2 दुकान ऐं 2 जायूं मुंहिंजूं उमराणी चौंक ते आहिनि। उन्हनि जायुनि खे वञी साईं ताला हयूं, यासीन परवेज़ ऐं वकार ऐं बदर वीसर उहे ताला हयूं साईं। असां वियासीं DIG ऑफिस वियुमि, उतां दरख़्वास्त फारवर्ड कराए गोरचाणी SHO साहिबु उनखे अची ॾिनी, उनखे मां ॾिनी। उन पुलिस साईं उन फ़ोन कई लियाकत साहिब ॾे त साईं हे मसइलो आहे, हे मसइलो आहे। ॿिए ॾींहं ते पोइ लियाकत उहे ताला खोलिया, पर पुलिस इहो उन कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। उन खां पोइ साईं हल हलां इहो किसो हले पियो। उन खां पोइ साईं असांजी नंढड़ी असां जंहिंसां रेप कयूं उन वटि ही मोबाइल नेट जी, उहा मोबाइल बि खणी विया। उन मोबाइल में कुझु फ़ोटू हुया घर जा, उहे फ़ोटू असां ते नेट ते साईं उन्हनि ते जेको आहे सो ग़लति वीडियो रखूं, उहे नेट ते काफ़ी टाइम फ़ोटू हलायूं। असांखे ब्लैकमेल कयूं परवेज़ त इहे पैसा ॾियो असांखे 20 लख त तव्हांजा फ़ोटू डिलीट कयूं, न कंदासीं। असां उहे फ़ोटू खणी लियाकत ॾे वियासीं, बदर ॾे वियासीं साईं। हे असां सां वशर आहे, असांजे नंगनि जा फ़ोटू आहिनि, पूरी दुनिया थी ॾिसे। उन ते बि को असरु न थियो साईं। असां हितां सखर मां आयूं, क्राइम ब्रांच इहा ऑफिस आहे जेका FIR जी, मां उते फ़ोटू ॾेई आयुमि त साईं हे आइडियूं फेक आइडियूं हलनि थियूं, उन्हनि ते फलाणा माण्हू हलाइनि था। उहो बि उनजो बि अञा साईं खड़तेल अञा न निकितो आहे। उहे आइडियूं उते ॾिनल आहिनि असांजूं, उहे हिन दाहूं थियासीं, को बि साईं मसइलो न थियो। हाणे 10-15 ॾींहं उहे उमराणी चौंक ते जायूं असां ब्रोकरनि खे मां वठी उहे जायूं ॾेखारियूं, उन्हनि ब्रोकरनि खे वठण वारनि खे झले छॾियूं बदर वीसर त इहे जायूं मुंहिंजियूं, इन्हनि ते फॾो आहे, इहे जायूं न वठिजो। हाणे डिमांड थियो आहे त साईं असांखे भतो ॾियो 30 लख रुपया। बदर फ़ोन कई 30 लख रुपया भतो ॾियो त ठीकु आहे, न त जायूं खपा न ॾींदोमांव। 2 तारीख़ साईं 12 बजे असां रसूलाबाद लाड़काणे वेठा आहियूं। परवेज़ ऐं 2 मोटरसाइकिल ॿिया नामालूम हथियार खणी मुंहिंजे घर दरवाज़े ते दरवाज़ो खड़कायूं। मां कोन्हमि शहर में, मुंहिंजी घरवारी चवनि त कोन्हे मुंहिंजो मुड़ुसु, चए असांखे बदर मोकिलिया। पंहिंजे मुड़ुस खे चओ त 20 लख रुपया सुभाणे जे पहुचाए थो त ठीकु आहे, न त पहुचाईंदो त तुंहिंजे मुड़ुस खे मारींदासीं, हाजी मिठल खे मारींदासीं। पोइ अॼु मारियूं सुभाणे माण्हू असांखे साईं मौत मार धमकियूं था ॾियनि, असांखे ख़तरो आहे। असांजो आला अख़्तियारनि खे इंसाफ़ जी अपील आहे त हिन क़ुर ते असांजी इंसाफ़ कयो। IG सिंध खे अपील आहे त हिन क़ुर ते इंसाफ़ कयो। दलाल भुट्टे साहिब खे अपील आहे त हिन क़ुर ते असांजी मदद कयो। असांजो जाइज़ मसइलो आहे। अदी फरियाल टालपुर खे हिन क़ुर ते असांजी मदद कर, ऐं एजाज़ लिगारी साहिब खे क़ुर पाक आहे, मुनीर जलवाणी साहिब खे क़ुर पाक आहे। रते जरे जा मोज़िज़ आयो, असां मोज़नि खे दाऊं ॾिनियूं आहिनि। 9 महीना थिया आहिनि, असांजो को बि मसइलो कंहिं बि हल न कयो आहे। असांजो महिरबानी करे मसइलो कयो। लाड़काणो DIG ऑफिस, DIG साहिब खे बि अर्ज़ु आहे क़ुर पाक त असांजी मदद करे। असांजो नोटिस फौरन ते SSP लाड़काणो खे बि अपील आहे त हिन क़ुर पाक ते नोटिस अची जवाबदार गिरफ़्तार करे परवेज़ बदर वीसर ऐं वकार वीसर। बाक़ी साईं जेको यासीन आहे उहो मीराणी जे मसइले में आहे, उहो ॾोही आहे असांजो, उन रेप कयो आहे परवेज़ ऐं ॿिन्हिनि साईं, ॿिन्हिनि रेप कयो आहे। उहे जवाबदार साईं ॿाहिरि आहिनि। बाक़ी यासीन जेको आहे सो मीराणी पकिड़े पुलिस खे ॾिनो आहे। बाक़ी 2 जवाबदार परवेज़ ऐं वकार फौरन उनखे गिरफ़्तार कयो, FIR कटी वञे, ऐं बदर वीसर खे बि फौरन गिरफ़्तार कयो वञे। असांखे धमकियूं ॾेई मौत मारो, ऐं असांखां भतो थो घुरे साईं, 30 लख रुपया ॾियो न त मौत मारींदोमांव। अब आहे मां क़ुर पाक खणी तव्हां ॾे आई आहियां, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। 8-9 महीनो आहे
मुंहिंजी नाबालिग न्याणीअ सां रेप थियो आहे। असां सां इंसाफ़ कजे। असां हिक हिक जे दर ते विया आहियूं, असांखे कंहिं इंसाफ़ न ॾिनो आहे। हेॾे शहरनि माण्हुनि ॾे विया आहियूं, मोजिज़ माण्हुनि ॾे, उन्हनि बि हिकु दफ़ो हाय हाय चई माना को खड़तेल न निकितो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजा ॾेर वीचारा ग़रीब मज़ूरी करे बचा पालनि, हुनजो पीउ सऊदी हो, मज़ूरी कंदो आहे। हुनखे असां जल्द घुरायो, असां उहा न्याणी परणाई आहे। असां सां ॾाढो ज़ुल्म कयो आहे। न वकार यासीन असांजो ॾोही आहे, परवेज़ असांजे घर में घिरी असांजे औरतुनि खे, असांजे घर भातियुनि खे यगमाल बणाए असांजी छोकिरीअ सां ज़बरदस्ती कई आहे। असांखे इंसाफ़ ॾिनो।